لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد يا أيها النبي إذا جاءك المؤمنات يبايعنك على ألا يشركن بالله شيئا مختصر حمد سلام درود و سلام کا ہوئے واجب الاحترام معزز سامعین کرام جمعۃ المبارک کے عنوان ہے خطبے جو تعلق گزریل جمعے جو خطبے سے تعلق رکھندڑ ہے حضرت امیمہ بنت رقیہ رضی اللہ تعالی عنہ جو واقعو بیان کردے انہیں ساگر जेकी शयूं ताल्लुक रखनि थियूं उनखे तरतीब वार समझाईंदे क़ुरान सूरत मां दलील ॾींदे इस्लाम कंदा पिया अचूं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे गौर फिक्र सां ॿुधण सम्झण ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुज़ुर्गो ऐं मोहतरमा माइरो भेनरो का बि शइ इंसान खे फ़ाइदो तॾहिं ॾींदी आहे जॾहिं इंसान उन शइ खे सम्झण जी कोशिश कंदो ऐं सम्झण सां गॾोगॾु जॾहिं इंसान उन शइ ते अमल करण जी कोशिश कंदो
उन्हीं शइ मुताबिक पंहिंजे वजूद में पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणण जी कोशिश कंदो तॾहिं उहा शइ तॾहिं उहो कमु तॾहिं उहा ॻाल्हि इंसान खे फ़ाइदो ॾिए। दुनियावी मिसाल ॾींदा कोई इंसान बीमार आहे डॉक्टर वटि वञे थो दवा वठण जे लाइ दवा वठी आयो आहे पर दवा घर में रखी सॼई इस्तेमाल न करे उन इंसान खे फ़ाइदो थींदो। गाड़ी ते चढ़ियो गाड़ी जो ख़र्च टाइम कमकार छॾे करे डॉक्टर वटि पुॻो आहे चेकअप कराई आहे फीस भरी आहे दवा वठी आयो इंसान हाणे इहो इंसान दवा इस्तेमाल नथो करे इन इंसान खे ख़बर पवंदी कि ही दवा असली मिलियल आहे या नकुल मिलियल आहे पवंदी ख़बर इन इंसान खे इहा ख़बर पवंदी कि इहो डॉक्टर वाकई माहिर आहे या न आहे पवंदी ख़बर इन इंसान खे इहा ख़बर पवंदी कि ही दवा फ़ाइदेमंद आहे या नुक़सानदायक पवंदी ख़बर इन इंसान खे ऐसी ताणी ख़बर कान पवंदी ऐसी ताणी इंसान खे यकीन कोन थींदो ऐं गॾोगॾु इन इंसान खे ऐसी ताणी इहा दवा फ़ाइदो कान ॾींदी जेसी ताणी इहो इंसान पंहिंजो टाइम पंहिंजो ख़र्च पंहिंजी फीस सजाई कंदे इन दवा खे खाईंदो न तेसि ताणी इहा दवा खे फ़ाइदो कान ऐं दवा बि खाइणी आहे जीअं डॉक्टर ॿुधायो आहे ईअं खाइणी आहे जेकर असां दवा खाऊं पिया पर जेकर डॉक्टर जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ नथा हिकिड़े टाइम खाधीसो ॿ टाइम विच में छॾे ॾिनीसो वरी टे टाइम खाधीसो ऐं असांजे ॿाराड़ी वारे माण्हुनि ते अलाह पाक रहम करे असांजा ॿाराड़ी वारा माण्हू पंहिंजी डॉक्टरी ॻाल्हाईंदा हुआ पंहिंजो अक़ल ऐं पंहिंजी सोच ॻाल्हाईंदा हुआ ॿ टाइम दवा न खाधी आहे विसरी वई न टे टाइम ते वरी थोरी दवा वधीक खाई छॾी आहे ॿ टाइम कोन खाधी आहे हाणे हिन जेका टाइम निकिरी आहे न उन्हनि जी रहियल दवा हिन टाइम में खाई छॾींदा जीअं त पोयां वारो मामिलो क्लियर पूरो थी पहुचे फ़ाइदो थींदो पोइ भॻासीं डॉक्टर वटि डॉक्टर दवा फ़ाइदो कोन ॾींदो डॉक्टर को छा कंदो टाइम सां खाधी पूरी दवा खाधी जेका वक़्त ॿुधायो आहे कई जेकर तव्हां उहे सभु मामला आइन ॿुधायल डॉक्टर जे तरीक़े मुताबिक़ करे ईंदो तव्हांखे फ़ाइदो थींदो जेकर थोरी बि डॉक्टर जे ॿुधायल हिदायत में तव्हां कमी कंदो त तव्हांखे इहा दवा कहिड़ा बि फ़ाइदो कान्हे या मिसाल तौर पंहिंजे मसइले में गुज़री वेठल आहे माल जो डॉक्टर इहो तव्हांखे माल जे मुताबिक़ दवा ॾींदे हिदायत करे थो जेकर तव्हां जो उबतड़ कंदो डॉक्टर साहब तव्हांखे चवंदो जीअं मूं तव्हांखे चयो हो तव्हां इहो न कयो आहे लिहाज़ा तॾहिं तव्हांजे माल जी शिफ़ा कोन थी आहे इन में मुंहिंजो कंहिं क़िस्म जो को कसूर कोन्हे न को मुंहिंजी दवा त अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो क़ुरान ऐं सुन्नत बि हदीस मुबारका ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान ॿुधण खां बाद में जेसी ताईं इंसान इस्लाह की कोशिश नथो करे पंहिंजे अंदर तब्दीली आणण जी कोशिश नथो करे त इन जो मिसाल ईअं ई आहे जीअं दवा वठी अची करे घर रखी छॾी न खाधी न फ़ाइदो आयासीं ॿुधोसीं पर उन ते अमल न कयोसीं उनखे सम्झण जी कोशिश न कईसूं असांखे कंहिं क़िस्म जो को बि फ़ाइदो कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिनके आलिम भी नबी रसूल भी ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम ऐं डॉक्टर अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए इंसान के अमल बुधाया इंसान के जिस्म का इलाज भी बुधाया इंसान की प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी रहनुमाई कहिया तो बातिनी रहनुमाई कहिया जिस्मानी रहनुमाई बकैया अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पर जे उम्मत पूरी इंसानियत की रूहानी रहनुमाई बकैया। तो अजीज दोस्तों बुजुर्गों जेका इंसान जी जिस्मानी ज़ाहिरी आई रूहानी अल्लाह के प्यारे पैगंबर हिदायत कई रहनुमाई कहिया उन्हें मां अकीदा तौहीद एक अजीम रहनुमाई एक अजीम दवा है अहिया दवा अहलिया जिन इंसान के जिस्म में घर पाए वही जे इंसान जो जिस्म में ते ठही सेठ थी वालो यो इंसान दुनिया में वो गला धोखो न खाएंदो तो आखिरत में भी धोखो न खाएंदो। अकीदा तौहीद इंसान की समूरी जिंदगी जो निचोड़ खुलासो आखिरत की पूरी जेका जिंदगी में जो निचोड़ है खुलासो अकीदा तौहीद तरह प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो या उमैरा आओ तो साबैयत का दोस्त अल्लाह तुशरिकी बिल्लाहि शैया अल्लाह सदल के भी शरीक रख दिया है कुछ नुकात बयान करे आया सी कोई जुमत मुबारक के बड़न जी वाले को बयान कयो सी तो मुसलमान हाणे बड़न के पंजो हाजिर करवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर समझ गया अल्लाह अकबर कबीरा आई हिन उम्मत जा उलमा हिन उम्मत जा फकीर हिन उम्मत जा आलिम इन कमन में मुलबिस रही तो असां जी आवाम भले नाबिजी रहे भले कोई रहे झंडन की पूजा करे या कन्यन की पूजा करे बबरन की पूजा करे या खबरन की पूजा करे सलवार लागे मथे टंगे या पोचो लागे टंगे अचे या धागा बधे अचे असां के कंहिं किस्म की का बि तकलीफ़ कोन्हे का बस असां जो नालो वॾो रहे असां जो दुकान हले असां जी कंधेदारी थे असां जा पेट ऐं पिब वञनि अवाम बस असां का आवाज़ न थे अवाम बस असां का परे न थे बाक़ी जेको वणे सो भले पई करे अल्लाह अकबर कबीरा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारका कोई जुमत मुबारक के बयान कई सो अन्या इन हदीस में इन किताब में वधीक तफसील हजरत वाकिला लैसी रज़ियल्लाहु तआला ने फरमाया असा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा जे गड होया से या बेर जे तस्करो कयो सी पान अंदाजो लगायो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई सहाबा किराम जेके शख्सियतों गडाई अल्लाह ने प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सा गड जो में बेर वट पुजता मानो ने बेर वट मुशरिकीन बीही करे दुआओं कर पिया बरकत जो दुआओं कर पिया सहाबा जना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह नबी अलैहि सलातो वसलाम असा जे बेड़ो हिकड़ो वन मुकरर करे छजो जे ये मुशरिकीन जे की गा मानो अची करे ने वन वट बीही करे दुआओं कर पिया बरकत जो दुआओं कर पिया अल्लाह जा रसूल अलैहि सलातो वसलाम असा भी दुआ करियो प्यारे पैगंबर अलैहि सलातो वसलाम ओ मुसलमान जो जवाब को मिलो हुयो जे अज या तवा के मौलवी अदा जवाब दीना अल्लाह अकबर कबीरा मोहम्मद करीम जो मुझे सहाबियो ओ मुझे उम्मतियो तवा अज मोहम्मद का ओ सवाल कयो ओ जेको बनी इस्राइल हजरत मूसा अलैहि सलाम का सवाल कयो हुयो तो मूसा अलैहि सलाम जे की जाति के माण्हू आई न बजा बुत ठाहे करे इला ठाहे करे उन जी पूजा सेवा करया ए मूसा असां जे पीर की पूरा अल्लाह मुकरर कर असां उन जी बंदगी कयो उन जी सेवा कयो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझा सहाबियो बुधो वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो पैगाम अल्लाह जी जात का बात में हिन
भक्ति ते कहंदे जी इबादत नाहे करनी, कहंदे के बरकत वालो नाहे समझणो, कहंदे जी सेवा नाहे करनी, कहंदे के हाजत रवा मुश्किल कुशा नाहे समझणो, कहंदे मा नफे नुकसान के काम में नकार रखनिया। ये मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सहाबा किराम के तालीम आहे। हाणे मूंखे ॿुधायो सहाबा किराम ग़लत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़लत, आयत जा जेके बेइल्म अवाम जेके कम कनि था ये सब सही। ऐं असांजा बुज़ुर्ग अल्लाहु अकबर कबीरा प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात केतिरे क़दुर इंसान में अज़ीमुल मर्तबा ज़ात आहे, पर अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह के मुकाबले में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके बियारन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जा इख्तियारात ॾियण इहो हिकु वॾो शिर्क आहे। पर अॼु पीर परस्ती पीर मुरीदी इहो बि शिर्क में शुमार थींदो आहे। अॼु आयो गहरो लथो कहिड़ो असांजो मुर्शिद आहे। ऐं वॾा वॾा फ़क़ीर वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ्ती तकरीरूं करे अवाम खां सुभान अल्लाह चवरायो करे इहो चवनि था फिलाणो तव्हांजो पीर आहे, फिलाणो तव्हांजो पीर आहे, फिलाणो तव्हांजो मुर्शिद आहे, फिलाणे मुर्शिद खां सवाइ तव्हांजो को चारो ई कोन्हे, फिलाणे मुर्शिद खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी अधूरी आहे, फिलाणे मुर्शिद खां सवाइ न तव्हां दुनिया में रही सघो था, न क़ब्र में कामयाब थी सघो था, वो फिलाणे मुर्शिद वरी खां सवाइ तव्हांजी आख़िरत बि बर्बाद ऐं तबाह आहे। वो मुसलमान या हिकु वॾी भुल आहे, इहो वॾो हिकिड़ो शैतानी धोखो ऐं फ़रेब आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो सारी कायनात में वो उम्मती तो उम्मती अवाम तो अवाम सारी कायनात जा वली वॾी जगह ते पर जेके अल्लाह जा बरगुज़ीरा पैगंबर अलैहिस्सलाम हुया उहे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। ओ वो पीर असां मुसलमाननि जे लाइ काफ़ी न थियो, उहो मुर्शिद मदीने वारो असां मुसलमाननि जे लाइ काफ़ी न थियो, उहो वली असां मुसलमाननि जे लाइ काफ़ी न थियो। छा में पीर मुर्शिद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियूं हिदायतूं क़यामतूं मोजिज़ा असां जे लाइ काफ़ी न थिया हुया? छा सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ओ अज़ीम सहाबा जी जमात जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुरीद हुया, छा उहे असां जे लाइ काफ़ी न थिया? अॼु असां अहिड़े वेले नथो करे के मुर्शिद वली पीर ठाहियो ज़िंदा ज़िंदा मुर्दा मुर्दा। असां मुसलमाननि जी अवाम ज़िंदा सैद फिराणो शाह पियो चयो, अॼु फिराणो मुर्शिद पियो अचे, अॼु फिराणो वली पियो अचे। अल्लाहु अकबर कबीरा। कोई जॾहिं उहे असांजे इलाइक़े में पुॼनि था रलियूं विछाइजी वयूं, नौकर चाकर सभु फिरी ईंदा, गुलाब जा गुल हार तरह तरह जो खिदमतूं, वरी साईं उते भुॻो लागे, साईं निवड़ता, साईं मामूद जो हथ चुमबा, पेर चुमबा। अंदाज़ो लगायो ही कहिड़ी इस्लामी नियत आहे, ही कहिड़ो इस्लामी तरीक़ो आहे? छा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे सहाबा खे इहा ॻाल्हि सेखारी? न न, इमाम अहमद बिन हंबल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस वारिद आहे, पर किताब में लिखल वेंदा ला यसजुदु लिबशर। अल्लाहु अकबर कबीरा। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता ओ मुझा साहिब ॿुधो, मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो पैगाम को भी इंसान के सजदो न करे। अल्लाह नबी अलैहिस्सलाम ने पैगाम दिया को भी इंसान के बेजे कदम में धकेले के बेजे ना झुके रुकू सजदा न करे। अज मुसलमान हक जो क्या जागे पीरो मुर्शिद गाय करे उन जे सामने बड़ा कारण के साईं सही चए तो वने मर्द मर्द असांजो औरतूं में शामिल। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जी ज़ात जा इख्तियार अज जे दौर जे जागे मुर्शिद के गिना विया। फिलानो वली फिलानो मुर्शिद वली करामत रखंदड़ा, फिलाने जे करे ही जहान पे वाले जिंदा तो जिंदा, पर जेके मुर्दा आहिनि, जेके फोत थी आया, जेके जहान चले आया, उन्हनि खे अल्लाह जी ज़ात जा सबाब में वेठासीं। असांजी हिन मुसलमाननि जी बेइल्म अवाम जा कम ई लही पिया। क़ुरान खां परे
हदीस ना पढ़े आज वो कुरान हदीस निकाल कर आवाम के समझा सुधारे सीधे राह पे आने की कोशिश करे सब बोला जा मुखालिफ कब्र परस्ती के तरह कदर उरूज पे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह रब्बुल आलमीन के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस शरीयत का आसानी आवाम के तरह कदर परे थी चुकिया दूर थी चुकिया अल्लाह रब्बुल आलमीन के कुरान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान असा के साफ और शफाफ वकीला सिखारे तो अल्लाह का अलावा के जे हथ में के बेटा रात बोलता क़यामत में हमारी भुगती बनेली जो अल्लाह का अलावा के पर हाजत रवा मुश्किल मुशादा का बरस नबीस अल्लाह संगद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके इंसान का इसे काननी यानी जिया अल्लाह जा हक कसे करे एक पांचे पीरन मुरीदन के ना ये मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेदा हक कसे करे आज जे इंसान पीरन मुरीदन के नहीं सजा पीर के मता पीर मुरीद के मता मुरीद मुर्शिद के मता मुर्शिद अजीब करामतों अजीब किस्सा अजीब कहानियों घणे करे आवाम के सामने बयान किया अल्लाह अकबर कबीरा अजीज दोस्तों बुजुर्गों आज तमा के हुआ हकीकत को दायरे चला अल्लाह रब्बुल आलमीन के कुरान के जना सा पढ़दा से तो अल्लाह रब्बुल आलमीन केतरे कदर पान मर्जी वाला गनी बेपरवाह बादशाह है अरे मुसलमान जो अकीदो आदि का सवाल कुछ थे को पर अल्लाह जा नबी केतरे कदर गुरगुजीदा रब जा पंजा चूजल मर्जी वाला माना होया पर उनन के अल्लाह तबारक व तआला केतरो बावत अल्लाह रब्बुल आलमीन जा प्यारा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम उनन के रब का जी मंदिर का चूने करे नबी कयो पर उनन के हथ में वकाब ताकत को लेगा अल्लाह के नबी का वली इन दो जो को मुर्शिद आए हर कितना आगे अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान शमो सिवा सूरतुल माइदा आयत नंबर 17 फरमाया लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाहा हुवल मसीह इब्नु मरियम क़ुल फमन यमलिकु मिनल्लाहि शय'अन इन अरादा अन युहलिकल मसीह इब्नु मरियम व उम्महु व मन फिल अर्दि जमीआ वलिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द वमा बैनहुमा यख़्लुक़ु मा यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक कुरान कुफ्र कयो जिनन चयो होता मरियम जो पुत्र जो मसीह यानी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम नऊज़ु बिल्लाह हुई अल्लाह यानी अल्लाह की जात में शिरक कयो हो ईसायन अल्लाह रब्बुल आलमीन मदीने वाले साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका इन सारी इंसानियत के पैगाम जारो कुल फमन यमलिकु मिनल्लाहि शै'a ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे खुदा सारी इंसानियत के अल्लाह रब्बुल आलमीन का अलावा कहां जो मुख्तार कुल केरा अल्लाह का अलावा कहां जो मालिक केरा इन अरादा अय्युलिकल मसीह इब्न मरियम व उम्महु व मन फिल अर्दि जमीआ ओ मेरा मुसलमान भाइयों मुझे मोहतरमा अबड़े बहन वो सब दलो ही रब जो कुरान अल्लाह जब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदा रब्बुल आलमीन ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के भी तबाह में बर्बाद करे चले उनके अम्मा मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम के भी तबाह में बर्बाद करे चले व मन फिल अर्दि जमीआ अजे को कुछ जमीन में आगे उनके बचे कदा अल्लाह रब्बुल आलमीन तबाह में बर्बाद करे चले खुदायो ता अल्लाह के मुकाबले में इनके घेर बचाने लो ओ मुसलमानों आज सानो ना फलानो वली फलानो बुजुर्ग फलाना औलिया क़यामत उनकी वली ताकत ओ इबादत करे रब के राजी करे सुनी रहा ये दुनिया के चले या रब जा मोहतर बनायो खुदायो आगे के मुसलमान के शक ते ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो गानो कौन हुयो छा मरियम अल्लाह की प्यारी बानी गान हुए पर जे बिना रब चाहे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के नबूवत के बावजूद भी रूहुल्लाह चवण के बावजूद भी मरियम के वलिया चवण के बावजूद भी जन्नत जो सर्टिफिकेट
अंग्रेज ने जे बावजूद भी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कराए जेकरा रब चाहे ने ईसा के भी हलाक तबाह करे चले, मरियम के भी तबाह करे चले, वमन फिल अर्द जमिया जेके बसगीर में आगे नबी सगोरा हुजन, वली सगोरा हुजन, अल्लाह अकबर कबीरा फरिश्ता हुजन, जेके कुछ सभी आसमान में मखलूक आएगा रब सगन के हलाक करे चले। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल तो करे बुधायो कोई तवाजा जेकरा खुद फैलाईना छा अल्लाह के मुकाबले में होईगा, जेकरा तवाजा मोटा पीर आईना छा अल्लाह के मुकाबले में होईगा, जेकरा तवाजा सिद्धा मुशिदाईना छा अल्लाह के मुकाबले में होईगा। फरमाया वलिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द, अल्लाह अकबर कबीरा आसमान जी बादशाहत हिकड़े अल्लाह जे गया, आसमान जी हाजत रवाई हिकड़े अल्लाह जे गया, आसमान जी मुश्किल कुशाई हिकड़े अल्लाह जे गया, सभी जा सारा मामलात हिकड़े अल्लाह जाएगा। यखलुकु मा यशा जेको रब चाहे तो बनी मर्जी का पैदा तो करे, अल्लाहु अला कुल्ली शैइन कदीर, अल्लाह रब्बुल आलमीन हर चाहते हर शे पे कादिर। ओ मुसलमानों अजिया मुसलमान जातीला फिलानो वली फिलानो पीर फिलानो ही वली ताकत वली कुव्वत कुदरत रखने वाला हुआ रब जो कुरान जितना सा मुसलमान खोले करे पढ़वा असा के यकीन रब जो कुरान बुधाए तो यो अकीदो रखने वाला यहूदी आहे ना, यो अकीदो रखने वाला ईसाई आहे ना, यो अकीदो रखने वाला मुशरिकीन मक्का हुआ, क्योंकि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भी दुश्मन हुआ, सहाबा जा भी दुश्मन हुआ, कुरान जा भी दुश्मन हुआ, जेके बुद्धन जा पुजारी हुआ, कबरन जा पुजारी हुआ, मूर्तियन जा पुजारी हुआ, वणन जा पुजारी हुआ। अल्लाह अकबर कबीरा ये मुसलमान न हुआ, ये काफिर हुआ, ये मुशरिकीन हुआ। कुरान चालो जाए वमालतिल यहूद वन नसारा नहनु अब्नाउल्लाहि व अहिब्बाउहु, यहूद ने ईसा ने चयो असा नऊज़ु बिल्लाह अल्लाह जा पुत्र भी आयो, नऊज़ु बिल्लाह असा अल्लाह जा प्यारा महबूब भी आयो। ओ मुसलमानों खुदायो यो अकीदो यहूद ने ईसा जो उन का के अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो बियो पैगंबर हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के कौम तो सुनाने पूछा कयो ए हदीस का तलब चंद नूह रब्बुल आलमीन जो प्यारो बनो हुयो नूह नजी अल्लाह हुयो, जेकरा पूछा कयो तेरे का तलब चंद नूह अलैहिस्सलाम रब जो प्यारो बनो हुयो, पूछा कयो जो बंदी का तलब चंद नूह अलैहिस्सलाम रब जो बनो हुयो, पूछा कयो शीर का तलब चंद नूह अलैहिस्सलाम रब जो बनो हुयो, पूछा कयो इंसान जे किरन तरीन शख्सियत सूफियत का तलब चंद नूह रब्बुल आलमीन जो प्यारो बनो हुयो। तलब नूह अलैहिस्सलाम के रब्बुल आलमीन छा चयो ला तसअलनी मा लैसा लक बिही इल्म, ओ मुझा नूह पैगंबर तुझी हेडी वडी शान हेडी वडी मर्तबा पर अल्लाह अकबर कबीरा तुझो पुट तबाह में बर्बाद थियो आजो उन्हें मुखे कोन मनो होयो। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों को बतालो एकड़े पासे कुरान के न मनेना, प्यारे पैगंबर के फरमान के न मनेना, हक सोचा पीरो मुर्शिद थायो रितायना अये रिजन का दुनिया कामयाब था आखिरत में कामयाब। पर नूह अलैहिस्सलाम वस्सलाम ने जो पुट जे रब्बुल आलमीन जे कानून का मुंह मोड़वा, नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो वलिया, अल्लाह जो महबूब प्यारो मानवा, ओ रब का सवाल करेगा अल्लाह फरमाए तो वो मुझा नूह कभी तुझी मर्जिया तू सवाल न जाए। ओ अल्लाह अकबर कबीरा रब छा फरमायो जेकर तो सवाल कयो तो खसारे वाला मां बची दे आलो, तो जाहिर मां बची दे आलो, तो जे सारी जेका फजीलत आई मर्तबा जेका चाही चलेगा वो रब वदवा केरी करे धड़क दे आले। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों अल्लाह जो प्यारो पैगंबर हजरत याकूब अलैहिस्सलाम वस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम वस्सलाम जो बाप हुआ फिर होशियार हुआ सूरत यूसुफ अल्लाह अकबर कबीरा हजरत याकूब अलैहिस्सलाम वस्सलाम पंजे पुत्रन के मिस्र का मोकले पाया जिते यूसुफ अलैहिस्सलाम वस्सलाम खलीफा अज मुसलमान जो था वलियत के पीरन के सही खबर दुनिया में छा पियो थे छा न पियो थे केर किथया किया सभी खबर मुसलमान जेकर असां कुरान पढ़वा
असां गॾा बि पहुचूं हुआ मिस्र में पुट बादशाह यूसुफ अलैहिस्सलाम चा बादशाह हुक्मरान हेडा फ़िरौन में हजरत याकूब अलैहिस्सलाम नबिया वो नबिया हिब नबिया पर पीए के इहा ख़बर कान्हे का तो मिस्र जो बादशाह आहे के मिस्र जो बादशाह आहे केरा याकूब अलैहिस्सलाम आए के मुसलमान के शक अनाप जेकर तो मुसलमान चवे नबी के खबर कान हुई अज जे पीरन के सदी खबर नबी जो जिंदा है उनके खबर काने का जेके साला साल गुजरी पे पोती आया उनके सदी खबर मुसलमानों पर जो अकीदे जी इस्लाम पर जो अकीदो सुधारो हजरत याकूब अलैहिस्सलाम जिनके पुटड़ा चवंदा हो असांजा बाबा असां के पंहिंजो भाउ बिन्यामीन जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो भाउ हिकिड़ी अमड़ मां हुया ॿिया सभु भाउ रबी अमड़ मां हुया बाबा हिकिड़ो आहे भाई चवंदा हो बाबा ओ जेको मिस्र जो बादशाह उनी चयो त तव्हांजो जेको ॿियो भाउ खे उनखे गॾु वठी ईंदो त तव्हांखे सामान ॾींदुसि न त कोन ॾींदुसि हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजो भाउ गॾु मोकिलिनि था हिनखे भले वठी वञो पर मुंहिंजा पुटड़ो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो वक़ाल या बुनैया ला तदखुलू मिन बाबिन वाहिदिन वदखुलू मिन अबवाबिन मुतफर्रिक़ा ओ मुंहिंजा पुटड़ो ऐं तव्हांखे इहा नसीहत थो कयां त जॾहिं तव्हां मिस्र जे शहर में पहुचजो सभु जा सभु हिकिड़े दरवाज़े खां गॾु दाख़िल न थीजो बल्कि मुख़्तलिफ़ दरवाज़नि खां अलॻि अलॻि दाख़िल थीजो अल्लाहु अकबर कबीरा वमा उगनी अन्कुम मिनल्लाहि शैआ ओ मुसलमान रब जो कुरान छा थो चवे याकूब अलैहिस्सलाम पुटनि खे नसीहत कंदे चए थो वमा उगनी अन्कुम मिनल्लाहि शैआ ओ मुंहिंजा पुटड़ो जेकर हिकिड़े दरवाज़े में दाख़िल थियण सां जेकर अव्हां ते का आज़माइश अची वई आहे अव्हां ते का परेशानी अची वई आहे अव्हां जेकर के मुसीबत में फासी पियो हलिया त याकूब जेको वक़्त जो नबी आहे पैगंबर आहे ओ चए थो वमा उगनी अन्कुम मिनल्लाहि शैआ रब्बुल आलमीन जी पकड़ के जेकर तव्हां अची वियो हलिया आऊं तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो कोई फ़ाइदो कोन ॾेई सघंदुसि ओ मुसलमानो ॿुधायो नबी जो शान मथे आहे या भले अबू बकर सिद्दीक़ हुजे उनजो शान मथे आहे ॿुधायो नबी जो शान मथे आहे या उमर साईं जो शान मथे आहे ॿुधायो नबी जो शान मथे आहे या उस्मान साईं जो शान मथे आहे ॿुधायो नबी जो शान मथे आहे या अली साईं जो शान मथे आहे ॿुधायो नबी साईं जो शान मथे आहे या हसनैन करीम जो शान मथे आहे ॿुधायो नबी साईं जो शान मथे आहे या वारिया जो शान मथे आहे ॿुधायो नबी साईं जो शान मथे आहे ओ जेके नबी सगोरे जा ख़ासि गुलाम हुया ओ जिन्हनि जान बि क़ुर्बान कई त माल बि क़ुर्बान कया पंहिंजा घर बि क़ुर्बान करे छॾिया ओ जिन्हनि जी औलियत जो जिन्हनि जी वली हुजण जी गारंटी कायनात जे रब पंहिंजे क़ुरान में नाज़िल कई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजा सहाबा सब जा सब वली कामिल आहिनि सब जा सब रब्बुल आलमीन वटि पास आहिनि सब जा सब जन्नती आहिनि वो रब जे फज़ल ऐं रहमत जा मुस्तहिक़ आहिनि ओ मुसलमानो खां बाद में जेके फोत थी विया असां उन्हनि खे नबी खां मथे वधाए छॾियो असां उन्हनि खे सहाबा खां मथे वधाए छॾियो असां मुसलमान एतिरा गुमराह थी वियासीं आहियां जो अॼु जे दौर में असां मुसलमान क़ुरान खे मञण जे लाइ तयार न आहियूं पैगंबर याकूब चए थो मुंहिंजा पुटड़ो का आज़माइश अची वई हले आऊं तव्हांखे कोन छॾाए सघंदुसि ही टियों वाक़ियो हुयो पैगंबरनि जो अल्लाहु अकबर कबीरा उन खां पोइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सारी कायनात में अफज़ल तरीन रब जो कुरान उनजो सितारो सूरतुल कलम अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान छा थो चवे आयत नंबर 28 सूरतुल मुल्क जी कुल रायतुम इन अहलकनी अल्लाहु व मन मइया औ रहिमना फमन यजीरुल काफिरीन मिन अज़ाबिन अलीम ओ मुसलमानों मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख्सियत ओ मोहम्मद चए तो जो त खबर इन अहलकनी अल्लाह जेकॾहिं रब मोहम्मद खे हलाक करे छॾे तबाह बर्बाद करे छॾे
मुझे अल्लाह हलाक करे छॾे, मुझे सहाबा के हलाक करे छॾे। या अल्लाह मुझे रहम करे, मुझे सहाबा के रहम करे। फमन युजीरुल काफिरीन मिन अज़ाबिन अलीम। खुदायो तो कोई इनकार करण वारन के रब जे अज़ाब का केर बचाइंदो। यानी कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा अल्लाह एतिरे क़दुर बेपरवाह बादशाह, अल्लाह एतिरे क़दुर मर्ज़ी वारो आहे, अल्लाह एतिरे क़दुर लापरवाह आहे। जेकर मो मोहम्मद के एॾो मक़ाम ॾियण जे बावजूद बि मो मोहम्मद के रब हलाक करे छॾे त रब खां केरु पुछंदो। सहाबा के एॾो मक़ाम ॾियण जे बावजूद बि जेतिरा रब्बुल आलमीन सहाबा के हलाक करे छॾे त रब्बुल आलमीन खां केरु पुछण वारो आहे। वमा अंतुम बिमुअजिज़ीन फिल अर्दि वला फिस समा वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। ओ मुसलमानो, रब जो कुरान करो एक सिबार सूरत अनकबूत फरमाईंदा सब जा सब समूरे जा समूरा जेके बि ज़मीन आसमान में आयो सब जा सब गॾिजी वञो हलिया, पर हिकिड़े अल्लाह जो मुक़ाबिलो नथा करे सघो। अदा जो लॻायो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अवां जे हाजत में, अवां जे सवाल में, अवां जे ज़रूरत में, अवां जे नफ़े नुक़सान में, अवां जे हयात ऐं मौत में अल्लाह खां अलावा केरु तव्हां जे मथां को बि हुक्मरान कोन्हे, को बि प्राण साज़ कोन्हे, को अल्लाह रब्बुल आलमीन सब कुछ आहे। अंदाज़ो लगायो मुसलमान, उन रब के सॾे करे असां हथ जा ही पेर वाली ठाहे वरिता। पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका अल्लाह से छा चवरायो, जेकॾहिं रब मोहम्मद के मुंहिंजे सहाबा के हलाक ई तबाह करे छॾे त केरु बचाइण वारो कोन्हे को। अॼु किताब भरिया पिया आहिनि इन्हनि साॻियनि ॿोलियुनि जा जेके असांखे गालियूं ॾियनि था, जेके असांजी जमात खे गालियूं ॾियनि था। ऐं असांजी हीअ जारी इल्म जेका पब्लिक अवाम इहे बुरी वचन असांखे लाइब्रेरी में खारियूं ॾिना वञनि। ॿिया वरी पोयां बुज़ुर्ग अचनि साईं असांजा ही सॼा किताब पढ़ियल आहिनि, ही सॼा क़ुरान असांजा पढ़ियल आहिनि। अमा जेकॾहिं पढ़ियल आहे न त पोइ ॿाहिरि भटिजो छो पिया? छा जेको तव्हां क़ुरान पढ़ियो आहे उन में नमाज़ जो हुकुम कोन्हे छा? उन में पाक दामनी जो हुकुम कोन्हे छा? उन में तहारत जो हुकुम कोन्हे छा? उन में सिगरेट पीअण जो हुकुम आहे? उन में ॾाढ़ी करण जो हुकुम आहे? उन में गार गंद करण जो हुकुम आहे? उन में मौसी के हलाइण जो हुकुम आहे? ही मुसलमानियत, ही असां मुसलमान जी सोच नज़रियात। अल्लाहु अकबर कबीरा। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अहले सुन्नत व जमाअत वारा हे वहाबी न आया। असां अहले सुन्नत व जमाअत वाला असां सुन्नी आहियूं। प्यारे मुंहिंजा बुज़ुर्ग कंदा असां मौलाना फज़लुर रहमान जी गिरोह जी जमाअत जा आहियूं। मतलब छा? माना जीअं वो चवंदो तव्हां ईअं कंदो, बाक़ी जीअं क़ुरान ऐं हदीस चवंदा ईअं कोन कंदो। असां कलमो केतिरे पढ़ियो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ओ मुसलमानों, कलमो पढ़ियो आहे त अल्लाह खां अलावा को बि माबूद पाक नाहे, मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ऐं गवाही ॾियां थो त अल्लाह खां अलावा को माबूद पाक नाहे, ऐं गवाही ॾियां थो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगंबर ऐं रसूल आहे। तव्हां पाण वञी सोचो त इहो कलमो चवे छा? इहो कलमो असां पढ़ियो छा मिलिया? इन कलमे जो मतिलबु छा आहे? अल्लाहु अकबर। इन कलमे जो मतिलबु आहे अल्लाह खां अलावा कंहिंजी बंदगी कान कबी, अल्लाह खां अलावा कंहिंखां डिॼबो कोन। इन कलमे जो मतिलबु आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा ॿियो न को पीरो मुर्शिद आहे। अल्लाहु अकबर कबीरा। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा कंहिं माण्हू जी का ॻाल्हि शरीयत कान थी सघे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा कंहिं माण्हू जी का बि ॻाल्हि भले केॾी वॾी भली ॻाल्हि छो न हुजे, उहा असांखे दुनिया में दीनी एतबार सां, ईमानी एतबार सां ऐं उखरवी एतबार सां न दुनिया में फ़ाइदो ॾेई सघे थी, न आख़िरत में फ़ाइदो ॾेई सघे थी। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे मूंखे सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक नाहे। अॼु असां मुसलमान शिर्क खे सम्झी कोन सघियासीं, न कोई वरी ॿुधाइण वारा सम्झी सघिया। चवंदा जेकॾहिं ॿिए खां मदद घुरण शिर्क आहे त पोइ तव्हां हिक ॿिए खां गाह जी भरी छो खणाईंदा आहियो? पोइ ॿिए खां काठी छो खणाईंदा आहियो?
एक बे खां उधारा पैसा छो घुरंदा आहियो, एक बे खां गाॾी छो वठंदा आहियो, इहा बि हिक जी मदद आहे न। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो मुझे मोहतरमा मारो भेनरो कन खोले तो इहा शिरक कोन्हे। इन जो त अल्लाह ताला पाण पंहिंजे क़ुरान में हुकुम ॾिनो आहे त जेसीं ताईं तव्हां ज़िंदा आहियो, हिक ॿिए जे वेझा आहियो, हिक ॿिए जी मदद करे सघो था कहिड़े बि तरीक़े सां, त तव्हां इहा शिरक कोन्हे का। इहो तव्हां हुकूक इबाद हिक ॿिए जा हक़ अदा था कयो। पर जेकर कोई इंसान भले ज़िंदा हुजे दुनिया में पर तव्हां खां परे रहे, उहो तव्हांजो न को आवाज़ थो ॿुधी सघे, न को न कॾहिं तव्हांजी फ़ोन वञी थी सघे। अहिड़े माण्हू खे जेकर तव्हां मदद जे लाइ पुकारींदव त पोइ इहो शिरक चइबो। छो जो जिथे दुनिया जा वसाइल कटिजी वञनि हला, असबाब कटिजी वञनि हला, उतां के ज़िंदा पीर खे सॾु कयो, के ज़िंदा नबी खे सॾु कयो, तॾहिं बि शिरक आहे। छो जो इहा सिफ़त हिकिड़े अल्लाह जी शान जे लाइक़ आहे, मख़लूक जे शान जे लाइक़ आहे। इन्हीअ खे शिरक चयो वेंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह से मुख्य हमारे कुरान पाक हदीस पाक पढ़ण समझण पंहिंजे अक़ीदत तौहीद जे अंदर जेके बि कमियूं कोताहियूं आहिनि उन जी इस्लाह करी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।